बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह साईं तूं ही तूं जग जहान जो रब साईं सभिनी जी सार तोसां आहे। ॿुधण वारा कई आहिनि बेड़ा पार तूं ही कंदे। मालिक मिठड़ा तुंहिंजो आसरो आज सॼे जहान खे। जीत जणे जो बि तूं आहीं, जहान जो बि तूं आहीं। भाउ मुंहिंजा ही कन ॾेई ॿुधिजो, छो त ख़ुदा जी ताला जंहिं ॻाल्हि में राज़ी हुजे उन खे ई माण्हू प्रचार कंदो आहे। सदको रब जे नाले थो वञा। हिकिड़ो ग़रीब मिसकीन हो जंहिं पंहिंजे पोरे पाल मां छेलियूं ॿकरियूं धारींदो के धण करे वियो। उन्हीअ जे लाइ उन्हें वेचारे पेचारियूं जंग जर में हली हली को जंग सुठो ई हथ कयईं, जंहिंमें ॿकरियूं हिन जूं पे चिनियूं ड्रव ड्राप उहो उते ॿियो त को गाह पठो उनखे कोन हो जंग जो सहारो। मालड़ो जो घणो थीसी वेचारो कंहिं हिकिड़ीअ कुंड पासे वेहंदो माल चरी करे पोइ जो मोटे पोइते ॻोठ जे भरिसां वेंदो त माल खे संभाले पचे ॾिसे त पारू हिकिड़ो कोन्हे को। इन खे छा आहे त झंग जा जानवर ॿिया त कई, पर शींहं शेर ख़ुदा जो उञूं बुखियो उन झंग में रहंदो हो जंहिंखे वारो अचे वियो उन माल जो। शींहं शेर ख़ुदा जी बि जुई उहा त धनार जी बि जुई उहा ई थी जेके ॿेले में पयूं ॿकरियूं आल जाल चरंदियूं। तारीख़ पहरू ही वीचारे ग़रीब जो मारियूं वेंदो हो, जंहिंजे करे ही हली हली चई त मुंहिंजे रिज़्क खे वधण त कोन ॾिनो कंहिं बि जानवर, पर ही माण्हू थो खणे। जा को जानवर लॻो आहे हिन जी ताड़ वठां। हिकिड़े ॾींहुं धण जे पोयों हलंदे हलंदे ॿकरियुनि ॿेकूं कयूं। ॿेकुनि ॿुधंदे ही वियो उते त ॿकरीअ खे दसियूं वेठो आहे। शींहं शेर ख़ुदा जो निड़ी बंदि कयूं, ॿकरीअ खे गेलियूं पियो थो वञे। आख़िर हिन पोइते सब्र करे ॿिए माल खे कढियूं हलियो वियो। चई त हाणे हिन जो बिलो सिलो कीअं कयां, वञा कंहिं लोहर ॾे जो मूंखे पिंजरो हिकिड़ो ठके ठोके ठाहे ॾे, जंहिंमें मां ही शींहं वारियां। पोइ लोहर खे मिर्चूं इलाज कयईं। हुन चयो त हाणे पिंजरो ठाहे ॼाए थो, पर एतिरो आहे त पिंजरे जी कोशिशि कजांइ। जेकॾहिं अहिड़ो जानवर ॾाढो हुजे त हिन खे पिंजरे खे किला हणी बंदि कजांइ। पोइ उन जानवर खे छा करिजो, हिन जो दर बि ठाहे सोजांइ, जंहिंजे करे हिकिड़ो पहरू कोही उन्हीअ में उछलाईंदे हो जानवर जेको हिरियल आहे हिन ॿकरियुनि ते, उहो फिरी गिरी उनखे पाण ई अंदरि घुतूं हणी बि खाईंदो। हुन ग़रीब छा कयो त पिंजरो खणी कुलनि ते वञी उन जाइ ते रखियईं जेका जुई शींहं शेर ख़ुदा जी हुई। सो उते वञी रखियो अथई पिंजरो। हिकिड़ी रसी ठाही अथई जेकी हीअं रसी दर खे खोले परे थी वेही रहियो, पहरू कुही ऐं अंदरि उछलाए छिले हुन जो चमड़ो लाहे साफ़ करे अंदरि जो उछलाई। हेॾे शींहं शेर ख़ुदा जो घुमंदे फिरंदे ॾिसे त वाह जो मुंहिंजो खाधो अंदरि पियो आहे। शींहं शेर ख़ुदा जो छा कयो, हेॾे हेॾे ॾिठई माण्हू को बि नज़र न आयो, ॿियो को पखी पुखण न आयो। चई त इहा ई मुंहिंजे लाइ गंज आहे। घुतूं हणी ही अंदरि ज़ोर ज़ब्तीअ सां वञी पहुतो। जेॾीमहिल उते वेठो आहे हुनखे लतूं ॾेई मथां लॻो आहे खाइण चंबनि सां। चंबा रखी ऐं खाइण लॻो आहे। खाई करार करे अञा बाक़ी के सथरूं हिकिड़ी ॿ थोरी घणी हुअसि त उन जे लाइ हुन छा कयो, छिके खणी रसे खे जो छिकयईं त दर अचे वियो।
किलो हणी रसीअ खे बंदि कयईं, होॾो फिरी वञी कड़ो बि हुनजो बंदि कयईं। कड़ो बंदि करे काठी का घड़े चुंबारी हुनखे ॾेई कड़े खे ॿियो त को कुर्फ कुंजी कोन पर उहो ॾेई हलियो। हेॾो असां जहिड़ो को ग़रीब हो जेको रोज़गारी ने काठनि ते पियो कंदो हो। घरों निकिरंदो कुआड़ी खणी रब जो आसरो करे कई काठूं कंदे कंदे चई त अॼु त हिन ॿेले में वञा जंहिंमें मां जल्दों जल्द मोटा पोइ ते बचनि जो गुज़र सफ़र हुनजो काठनि ते हूंदो हो। हे जो उते वञे काठिन जो भाकुर कयो सही या 5 सथरियूं कयूं सही, नज़र हिन जी पइजी त यार पिंजरे में शींहुं वाड़ियो पियो आहे। अहिड़े जंगल में हिन खे वाड़ियो कह, कीअं वाड़ियो आहे कीअं बंदि आहे। वञी बरसां बि शींहुं शेर ख़ुदा जो तॾहिं हर शइ ॻाल्हाइण वारी हूंदी। जंग जा जानवर बि ॻाल्हाईंदा, पखी पुखण बि ॻाल्हाईंदा। पोइ शींहुं शेर ख़ुदा जो हिन खे आदमीअ खे ॾिठईं त अर्ज़ु कयईंसि, चए भाऊ कुआड़ी वारा मूं ते त हिकिड़ी महिरबानी कर, मां हिन पिंजरे में फाथो पियो आहियां, मूंखे त ॿाहिरि कढ। हुन चयसि तूं आहीं शींहुं शेर ख़ुदा जो, जंहिं तोखे बंदि कयो आहे कढंदो बि उहो मां नथो कढी सघां। नेठि हिन खे मिर्चूं इलाज कयईं घणियूं, चईं त हाणे तूं आहीं ख़ुदा जो जानवर, जेकॾहिं मां तोखे हथ विझंसि तूं शींहुं शेर ख़ुदा जो आहीं त मूंखे ॾरड़े खाई छॾींदे। जंहिंजे करे हुन छा चयो, चई वाइदे इक़रार सां तोखे मां हिकु चंबो बि न हणी सघंदुसि, न तोखे खाईंदुसि। तूं मूं ते थोरो भलाई थो करीं, हेड़ीअ जाइ तां कढी थो मां तोखे कीअं खाईंसि। 8 ॾींहंनि जो विच ते बुखियो थी वियो, उहा त खाई वियो। जेको छेलो हो अंदरि कोई ग़रीब छुलायसि उहो त खाई वियो। हाणे 8 ॾींहं हुनखे गुज़री विया, बुख में उञ में पाह थी वियो। हुनखे हया पइजी वियो। हुन चयो हेॾियूं मिर्चूं थो करे 8 ॾींहं 10 ॾींहंनि जो बुखियो अंदरि हिन खे छा मिलंदो छा खाईंदो, तंहिंखां पोइ कढांसि त वञी पंहिंजे मुंहं सां खाए पीए, भला जेको सो सवाबु थींदो। हुन सवाब ख़ातिर शींहुं शेर ख़ुदा जे खे कढियो आहे। कंहिं गपल ताईं ही जो वियो शींहुं शेर ख़ुदा जो हेॾो पासा ॾेई वञी अॻुआ ताईंसि, चई भाऊ हिते बीह तोसां 2 ॻाल्हियूं करणियूं आहिनि। चई त मूंसां कहिड़ियूं शींहुं शेर ख़ुदा जा, मां तोखे कढियो आहे जाॾां जो आहीं ताॾे तूं हलियो वञी जंग जर में हल पियो घुम खा पी, बाक़ी मूंखे कहिड़ी तूं ॻाल्हि ॿुधाईंदे। चई त न हिते बीह। हो जो बीठो मूंखे चयईं, हिन ग़रीब खे चयईं, चई त भाऊ ॻाल्हि ॿुध, 8 ॾींहं जो मां उञूं बुखियो आहियां, जंहिंजे करे मूंखे का शइ हींअर सम्झ में कान थी अचे। अखियुनि खां मां जॾो थी वियो आहियां। हींअर मां कंहिं ते बि फलक कोन आणींदुसि, मां तोखे खाईंदुसि। हुन ग़रीब मिर्चूं इलाज कयसि, मां बचा छॾे हेॾे रोज़ीअ जे लाइ मूं तोसां कई आहे चङाई। जेकॾहिं मुंहिंजी चङाई सम्झी त मूं ते तूं हथ न खणजांइ। चई न मूंखे खाइणो आहे, मूंखे न को खाधो मिलियो आहे न पीतो मिलियो आहे। हिन महिल ताईं मां उञूं बुखियो, ग़रीब जा ॿार मां अॼु तोखे खाईंदुसि। चई भला हिकिड़ी ॻाल्हि तोसां कयां, उहा मञ पोइ भली मूंखे खा। चई त हलूं था, ही जंग मां निकिरी कंहिं रस्ते ते पऊं था, पोइ जेकॾहिं कंहिं बि माण्हू हूंदो को जानवर हूंदो जंहिंजे मुंहं में आयासीं फ़ैसिलो जीअं उन कयो तीअं असांखे मञणी पवंदो, पोइ भली मूंखे खाइजांइ। जेॾी महिल हे हलंदे रस्ते ते वञी चढ़िया त उते
हिकिड़ी मेंह भटारी ॾिठनि त रस्ते खां पासे ते ॿधी पई आहे पर छा त रस्तो डिघो अथसि। जेसि ताईं हूअ पुगी कई आहे तेसि ताईं ड्रभ सुका बि कढी खाई वई आहे। हाणे उहा बि सुकी पाह थी वई। नानी मैं तुंहिंजे पासे में आया आहियूं। असां हे शींहं शेर खुदाए जो आहे, मां आदमी आहियां। वधीक लाइ तो वटि आहे फ़ैसिलो असांजो फ़ैसिलो तूं कर। मैं चयसि फ़ैसिलो त मां तव्हांजो कयां, पर मां ॿुधां त तव्हांजो फ़ैसिलो कहिड़ो आहे। मुंहिंजे करण में आयो त मां कंदसि, जे न त पोइ पाण ॼाण। मैं भटारीअ इहा वर्दी ॾिनी, चई कयो ॻाल्हियूं। चई हीअं शींहं शेर खुदा जो फाथो पियो हो, कंहिं धनार ॿकरियुनि वारे फासायो हिन खे, उन जा पहरू पियो खाईंदो। पोइ हुन पिंजरो ठाराए हिन खे बंदि करे हलियो वियो। उन में हे फाथो पियो हो। 8-10 ॾींहं गुज़री विया, हिन खे उञू बुखियो हो। मां जो वियुसि उन जंग में हे फाथो पियो आहे। मूंखे ॾिसी कयईं मिर्थ आदमी मुंहिंजे भरिसां अच, मुंहिंजो पिंजरे में बंदि आहे। हाणे मूंसां विढ़ंदो त कोन न को निकिरी सघंदो। मां वञांसि, कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे। पोइ हिन खां ॻाल्हियूं पुछई कि हाणे ख़ुदा जे वास्ते मूंखे कंहिं बि हिते बंदि कयो आहे, एतिरी मूं ते महिरबानी करे जो मां पंहिंजे हथें पेरे वञी पंहिंजे मुंहं सां खावां पिया, जंग में हलां। मूं ते एहसान कर जो मूंखे हितां कढ पिंजरे मां। चई शींहं शेर खुदा जो, तूं खुदा जो खलकियल आहीं, तूं कंहिं ते फलक बि कोन आणींदो आहीं। तुंहिंजी मर्ज़ी आहे, कचा खाई पका खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे। तूं कई ॿेला खुटाया आहिनि खाधे पीते में, इन जे करे मां जो तोखे कढां फिरी मूंखे खाई त मां कंहिंजो थियां। मां बचड़ियाल आहियां, मां रोज़ी करे बचा पियो था थियां। तूं मूंखे खाई पोइ त मुंहिंजा बचा कीअं थींदा। चई न तोसां वाइदो इक़रार आहे, कॾहिं बि तो ते मां चंबो बि नथो रखी सघां। वधीक लाइ तूं मूं ते हिकिड़ो एहसान थो करी, मां तोखे कीअं खाईंदुसि। महिरबानी कर मूंखे कढ त मां पंहिंजे हथे पेरे वञी चुगां। हिन ते एहसान कयो, हिन खे जो कढियई। नानी मां हिन खे जो कढियो आहे त हाणे मूंखे फिरी खाइण आयो आहे। रस्ते ते काॾे वञणु कोन थो ॾिए। फ़ैसिलो रखियो अथऊं त जेको मुंहं में आयो असां उन खां था फ़ैसिलो करायूं। हाणे तूं आहीं, जुग जी वॾी आहीं, तूं ज़मानगीर आहीं। वधीक लाइ तूं असांजो फ़ैसिलो कर। जेकॾहिं फ़ैसिले में मां ग़लति वियुसि त भली मूंखे खाए। हुन में चयो त ॻाल्हि ईअं आहे त चङाई अॼु कान आहे का, चङाईअ जो टाइम न आहे, चङाई कंहिंसां चङी न आहे। जे कबी आहे त उहा फिरी ॻिचीअ में ईंदी आहे। मां जॾहिं औज में हुअसि, जवानीअ में हुअसि, इन खां पोइ के मूं फर टकर ॼणिया कया जंहिंमें मालिकनि खे 8 किलो 10 किलो खीर जा ॾींदी हुअसि त मालिक ख़ुशि थींदा हुआ। हली हली मां जो थोरो पोइते पइजी हुअसि, खीर मूंखां पोइते थियो त मालिकनि मूंखे रसो विझी ॻिचीअ में अचे हिते बीहारियो। हाणे मुंहिंजे वात में न ॾंद न ॾाठ, मां छा खावां। हिकु जाइ ते ड्रिघ करे छॾनि, मां पाड़ो ड्रभ पटे खाई वई आहियां। मालिकनि अॼु ताईं मुंहिंजो समा न लधो आहे त मरी वई या बची। चङाई त इहा ई आहे जॾहिं मां खीर ॾींदी हुअसि त मां भली हुअसि, जेकॾहिं मुंहिंजो खीर हटियो त मां जॾी थी हुअसि। वधीक लाइ मां ईअं सोचां त चङाई चङी कंहिंसां बि कान्हे का। हाणे ॼाणो पंहिंजो पाण, शींहं जेकॾहिं सम्झे त मूंसां चङाई कई अथई त तोखे बचाए, जे वरी न सम्झे
त पोइ चओ तूं पंहिंजे नसीबनि भाग खे वधीक लाइ ॿिए हंधि वञी फ़ैसिलो करायो। हितां जो हलंदा रहिया चईंदा हाणे ॻाल्हि हीअं त ॿुधई में फैसला हाणे वधीक लाइ मां नथो छॾे सघां। शींहं शेर ख़ुदा खे मिर्चो इलाज कयईं 2 शर्त आहिनि, अञा 2 शर्तनि ताईं पहुचूं। 2 शर्तनि खां बाद में पोइ जेकॾहिं तूं खाई त भली खा। चई ॿियो कहिड़ो शर्त? चई हलूं था अञा अॻिते, जेको भला वरी बि मुंहं में आयो फ़ैसिलो उन वटि था कयूं। आख़िर हलंदा वञनि ॾिसनि त हिकिड़ी घोड़ी आहे, छबर खाई पाड़ो खाई वई आहे, न जो छॾी सही का थुॿी, ॾंद न ॾाठ चपनि सां बि रड़े खाए पई। विया न मासी घोड़ी तो वटि पहुता आहियूं, ॾे ख़बर चार, तूं सुकी पाउ थी वई, असांजो फ़ैसिलो त कर, तूं घणे जुग जी आहीं। घोड़ीअ चयो मुंहिंजे फ़ैसिले करण वारी ॻाल्हि हूंदी त मां कंदसि, जे न हूंदी त पंहिंजो पाण ॼाणो, ॻाल्हि कयो। हुन ॻाल्हि ॿुधाए हीअं शींहं पे खाधो पीतो जंग में, आख़िर को धनार हो, उन धनार जा कई पहरू खाई खुटाए छॾियईं। पोइ हुन वञी पिंजरो ठाराए ऐं हुते रखी ऐं हिन जे लाइ छेलो कोही अंदरि रखी त ॿियो न हिन में फासंदो, पिंजरो मां बंदि कंदुसि। इहा अटकल करे लोहर वटऊं पिंजरो ठाराए वरी उते रखियो अथई, छेलो कोही अंदरि ठाहे ठीकु करे दर खे खोले छॾियईं। हिकिड़ी रसी डिघी करे पाण लिकी वेही रहियो, ॾिसे त ॿेली शींहं शेर ख़ुदा जो घुमंदे फिरंदे अचे पिंजरे जे भरिसां बीठो आहे, पैसो ॾिसे हेॾे हेॾे, माण्हू छेणू नज़र हुनखे न आयो, घिड़ी पियो अंदरि। हुनजी नज़र पजे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जेकॾहिं हाणे घिड़ियो आहे त वाह वाह थी वियो, दर खे इहो छिक ॾिनई, दर थी वियो काबू, हेॾो फिरी कड़ो ॾेई काठीअ जी धम ॾेई फिटी कयईंसि। अदा शींहं थियो उते काबू, जॾहिं हुन खाइण पचाइण पूरो कयो, जॾहिं छेलो खाई खुटायईं, इन खे वरी ॾींहं घणा गुज़री विया, पोइ 8-10 ॾींहं गुज़रिया, हे उन बुख में मरे पियो। हाणे हे मां जो काठियुनि ते वञा ॾिसां शींहं पातो पियो। शींहं मूंखे ॾिसी अर्ज़ु अदा कयईं, मां हिन जो अर्ज़ु मञियो। मूं चयोमांसि तूं शींहं शेर ख़ुदा जो आहीं, तूं झंग जो जानवर आहीं, मुड़ंदे कोन मतां मूंखे खाई विझी। पोइ मूंसां कया अथई वाइदा त तोखे कोन खाईंदुसि। हाणे मूंसां गपल ताईं हली अॻु फिरी छा थो चवे त मां उञूं बुखियो 10-8 ॾींहंनि जो, उन जे लाइ ईअं न आहे त मां यको बुख कोन काटींदुसि, अॼु तोखे खाईंदुसि। मूं ते ज़ोर भरियो अथई, मां फ़ैसिलो वारियो, मेंह वटि आयासीं, मेंह मूंखे हीअ वरंदी ॾिनी त मां जवान हुअसि, खीर पई आहे 8-10 किलो, त मूंखे कटियूं ॾारा अलाए छा छा पिया खाराइनि। हाणे मां जो खीर में हटी वई आहियां, पोइते थी वई आहियां, उन जे लाइ कढी मूंखे ॻिचीअ में रसो विझी सुकनि ड्रभनि ते फिटी करे किलो हणी ॿधी विया आहिनि। अॼु ताईं समा न लधो अथनि, वधीक लाइ चङाई कंहिंसां चङी न आहे। हाणे जे कई अथई त पंहिंजो पाण ॼाणो, फ़ैसिलो वञी ॿिए हंधि करायो। नानी मासी घोड़ी तुर वटि आया आहियूं, चङो थियो जो तूं आहीं, वॾे जुग जी, असांजो फ़ैसिलो कर तूं। हुन चए त भाउ जॾहिं मां जवानीअ में फ़ैसिलो तव्हांजो कयां थी, पर जॾहिं मां जवानीअ में हुअसि, भला भला मेला हूंदा वॾनि वॾनि पीरनि वलियनि ते, ऐं उन जाइ ते डुकूं डोड़ियूं घोड़नि उठनि जूं केतिरा ई मल हूंदा हुआ, पर उन्हनि ते मालिक खे मां भला भला मेला घुमाया, भला मेला खटराया मांसि, केतिरा ई हज़ार लख हुनखे जोड़े ॾिनमि। जॾहिं मां पोयर थियसि, उज़बा मुंहिंजा ढिला थी विया भॼण डुकण ते, त मां हलण खां पोइते थी वियसि। हुननि कढी मूंखे बि पुट छबर ते बीहारे छॾियो, छबर मां पाड़ो कढी वई आहियां, मूंखे बि ॾंद ॾाठ हींअर कोन्हे को। मालिक अॼु ताईं मुंहिंजे समा ते कोन आया, हाणे मां बि मरण ते आहियां, फ़ैसिलो बा वञी अॻिते करायो ॿिए हंधि।
चङाई चङी कंहिंसां बि नाहे, जे कई अथई त पंहिंजो पाण निभायो। शींहं शेर ख़ुदा जे चयोसि, आदमी ॿुधई फ़ैसिलो इहो बि हाणे मां न छॾींदोसांइ, हाणे एतिरी बुख मूं काटी आहे जो मां साणु थी वियो आहियां। इते हुन आदमीअ छा कयोसि, ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयईंसि, चईं बाक़ी शरीयत जो हिकिड़ो फ़ैसिलो कंहिं वटि बि मुंहं में हलूं था, पोइ जेको मुंहं में आयो उन जो फ़ैसिलो असां वारियूं था। आख़िरी शरीयत में हिकिड़ो चकर आहे बाक़ी। चईं आख़िरी शरीयत में इहो बि मां तुंहिंजो मञां थो। अदा मञंदे चईं त हाणे हलूं था रस्तो ॾेई, जेकी बि शइ आई, माण्हू आयो, जानवर आयो, जो बि उन्हनि जो फ़ैसिलो थियो मूंखे क़बूल आहे, पर जे न थियो फ़ैसिलो तूं भली मूंखे खाई छॾिजांइ। अदा हे हलंदा वञनि, हलंदा मैल पंध जो करे वञनि त ॾिसनि त हिकिड़ो झंग मां गिदड़ निकितो थो पियो अचे, मुंहुं ॾिनई हिननि जे साम्हूं अचे बीह रहियो त शींहं अॻ में कयूं आदमीअ खे पियो थो अचे, शींहं पोयों अॻ में आदमी आहे। गिदड़ सियाणो बचो बीह रहियो त का ॻाल्हि हिननि में आहे जंहिंजे करे मां बीह हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधां। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा गिदड़, तूं ज़माने जो माण्हू आहे, तूं ज़नावर आहे, एतिरो कर असांजो फ़ैसिलो हलाए। चई अदा मां फ़ैसिलो कहिड़ो तव्हांजो हलायां? चईंदा फ़ैसिलो इहो या त मां शींहं शेर ख़ुदा सां चङाई कई आहे, पिंजरे में हो बंदि, पोइ अलाए बि केतिरा ॾींहं हिनखे थिया, मां जो वियुसि काठनि ते, ॿचा ॿार छॾे नेठि मुंहिंजो गुज़र इहो ई आहे काठनि ते। शींहं शेर ख़ुदा जे मूंखे अर्ज़ु करे मिर्चूं कयई त मुंहिंजो अर्ज़ु मञ, ख़ुदा जे वास्ते मूंखे हिन पिंजरे मां कढ, जो मां झंग जो जानवर आहियां, पंहिंजो गुज़र सफ़र वञी कयां, मूंखे हितां कढ। मां हिन खे चयो तूं शींहं शेर ख़ुदा जो आहे, मां तोखे कढी नथो सघां, जे कढंसि तूं उञूं बुखियो अलाए केतिरनि ॾींहंनि जो फिरी जो मूंखे खाई त मां कंहिंजो थियां, पोइ ते न मुंहिंजे घर जे भातियुनि खे ख़बर, न नंढे खे न वॾे खे, ईअं न कर शींहं, मां तोखे नथो कढी सघां। नेठि ख़ुदा जा वास्ता हुनखे घणेई विधई, हुनखे हया पइजी वियो। हुनखे चयईं त ठीकु आहे, वाइदो ॾे त कोन खाईंदोसांइ, मां कढाए थो। चई न वाइदे सां न खाईंदोसांइ, न चंबो ई तोखे हणंदुसि। हुन ग़रीब चयो त मां हिन जो चवण करे हिन खे जो कढियो, मां थोरो हिन खां छिजी अॻिते हलियोसीं, इहो पासो ॾेई अॻु अचे वतई। चई काॾे थो वञी? इते बीह, मां 8-10 ॾींहंनि जो उञूं बुखियो, उन जे लाइ मां हाणे हींअर छा वञी खाईंदुसि जंग में, मूंखे पहिरो शिकार त तोसां ई करणो। हाणे ही फिरी मुंहिंजो अॻु वठी मूंखे पियो खाए। मूं चयोमांसि तुंहिंजा शर्त मूं बि मञां, मुंहिंजा बि शर्त मञ। वधीक लाइ मेंह भटारीअ ॾे आयो सांस वठी, हलंदा आयासीं त मेंह बि थी, उहा सुके ड्रभनि खे बि पटे वई। उन खे अर्ज़ु कयोसीं, हुन चयो त बा चङाईअ जो टाइम न आहे, चङाई जेतिरी कबी आहे ओतिरो पोइते थींदो आहे, जानवर हुजे माण्हू हुजे पोइते थींदो आहे। अॼु चङाईअ जो टाइम न आहे, 10 किलनि 8 सां हुअसि त मूंखे खाराईंदा कटियूं ॾारा, पर जॾहिं मां पोइते थियसि त मूंखे ड्रभनि सुकनि ते ॿधी आहे, जेके सुका ड्रभ बि मां पाड़ो कढी खाधा, ने हींअर मां उञ बुख ते मरण ते आहियां। अॼु ताईं मुंहिंजो समां न लधो अथनि। ॿिए हंधि फ़ैसिलो वियासीं, हलंदा वियासीं, कंहिं वक़्त ताईं पंधिड़ो बि कयोसीं, ॾिठोसीं त घोड़ी हिकिड़ी छबर ॾाढी उन जाइ ते का हुई, उहा पटे पाड़ो टाक करे वई आहे। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। न मासी घोड़ी तोॾे आया आहियूं, असांजो फ़ैसिलो आहे तो वटि, वधीक लाइ तूं असांजो अर्ज़ु मञ, फ़ैसिलो असांजो कर। घोड़ीअ चयो त बा
फ़ैसिलो जेकॾहिं मुंहिंजे करण में आयो त मां कंदसि, जे न आयो मुंहिंजे सम्झ में त अञा रस्तो खुलियो पियो आहे। अॻिते जो बि अचेव, जानवर अचेव, माण्हू अचेव, पोइ उन वटि वञी फ़ैसिलो कराइजो। पर कयो ॻाल्हियूं, उनखे करे ॻाल्हियूं ॿुधायूंसीं। मूं ॿुधायोमांसि, चयोमांसि हे चङाई मूं हीअं कई, पिंजरे मूं खोलियोमांसि, हे 8-10 ॾींहंनि जो बुखियो उञो अंदरि मरण ते हो। मूं जो कढियो त मूंखे कढ। अॻु फिरी अचे चयईं त हे आदमी अॻिते पंधु न कर, काॾे पियो वञी। मां 10-8 ॾींहंनि जो बुखियो उञो। मां हींअर झंग में हलण जहिड़ो न आहियां, पहिरों त खाईंदुसि तोखे। मां मिठो इलाज कयोमांसि त ए ख़ुदा जा जानवर, तूं जो मूंखे खाईंदे, तूं शींहं शेर ख़ुदा जो, मां तुंहिंजे चंबे जे हेठों बि अचे थो सघां। वधीक लाइ मूं चङाई भलाई कंहिंसां तोखे मूं अर्ज़ु कयो त वाह मूंखे खाईंदे या चंबो न हणंदे। तूं जानवर आं, ख़ुदा जो ख़लकियल आं, असां बि ख़ुदा जा ख़लकियल आहियूं। उन जे लाइ तोखे को ज़हन वेही वञे ऐं मूंखे चंबो हणी ऐं खाई विझी त मुंहिंजे अॻियनि पोयनि खे ख़बर कान पवे, पोइ मुंहिंजा बचा पोइ कीअं थींदा। तंहिंजे करे हलूं था रस्तो ॾेई। पोइ जिथे फ़ैसिलो थियो, अबा आयासीं मेंह वटि निकिरी तो वटि आया आहियूं। वरी उतां घोड़ीअ, मासीअ घोड़ीअ बि इहा ई ॻाल्हि कई त मां मेला खटी हिननि खे मालिकनि खे ॾींदी हुअसि। तॾहिं बि मालिक ख़ुशि वक़्तु गुज़ारींदा। जॾहिं मुंहिंजा उज़बा कमु न पिया कनि त मूंखे शबर सुकीअ ते ॿधी आहे। मां शबर पाड़ो बि कढी खाधो आहे। हिन महिल ताईं मुंहिंजो समा न लधो अथनि। वधीक लाइ वाह चङाई चङी न आहे। जेकॾहिं तव्हां चङाईअ वारी ॻाल्हि था कयो त मूं चङाई कयूं। हाणे मां ड्रभ खिथा खाई पंहिंजो हींअर पेट छाते भरियां, मां पासो ओसो बि कोन छॾियो आहे। हाणे चङाई कंहिंसां चङी न आहे। वधीक लाइ त अञा अॻिते वञो, जे फ़ैसिलो को ॿियो अचेव, जानवर अचेव, माण्हू अचेव, उन वटि कराए पोइ जीअं फ़ैसिलो तव्हांजो थियो। घोड़ीअ, मासीअ घोड़ीअ बि उन ॾिनी इहा ई वर्दी। शींहं शेर ख़ुदा जे चयो त बाक़ी तुंहिंजो शर्त अञा कहिड़ो आहे? चई त अञा हिकिड़ो शर्त टियों आहे शरीयत जो। शरीयत में 3 शर्त हूंदा आहिनि। वधीक लाइ टियों शर्त, जेकॾहिं आख़िरीअ में पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे खाई जा बचाए। अदा गिदड़, मामा गिदड़ तो वटि अचे पतायूं, तोखे बि ख़ुदा हिन जाइ ते आंदो आहे, असांखे बि ख़ुदा हिन जाइ ते आंदो आहे, जंहिंजे करे हिक ॿिए सां मुलाक़ात थी आहे। वधीक लाइ तूं फ़ैसिले जो वॾो आहीं। असां तो वटि आया आहियूं, फ़ैसिलो असांजो कर। चई बाबा ॻाल्हि इहा त ॻाल्हियूं सभु भलियूं तव्हांजूं। हेॾो शींहं शेर ख़ुदा जो, जेकॾहिं ही शींहं शेर ख़ुदा जो उन पिंजरे में कीअं वियो, उन जो दर कीअं खुलियो हो, या उते छाजे लाइ वियो? शींहं शेर ख़ुदा जो आहे, उन में फाथो कीअं? उहो मां धुर ॾिसी फ़ैसिलो तव्हांजो कंदुसि। गिदड़ सियाणो माण्हू त शींहं सभिनी में ॾाढो आहे। वधीक लाइ मूंखे बि चंबो हणी थो सघे, मां बि हुन जे अॻियां कोन्या को। ऐं हिन खे कंहिं अटकल सां दिलि में ॻाल्हियूं करे ऐं हिननि खे कयईं अॻ में, बाबा हलो हा धुर हली ॾसो, मुंहिंजी त ॾिठल कान्हे का, हली धुर ते हलो। उते हली बीहो। सही हलंदा विया उते वञी पहुता। उहो पिंजरो पियो आहे, दर खुलियो पियो हो। चई दबा असां हीअ जाइ आहे, ही पिंजरो आहे। हुन आदमीअ चयोसि, चई त मामा गिदड़ ही पिंजरो आहे, ही शींहं शेर ख़ुदा जो आहे। मां बि तुंहिंजे अॻियां आहियां, ही बि तुंहिंजे अॻियां आहे।
वधीक लाइ फ़ैसिलो तोखे जीअं अचे चए न फ़ैसिलो पोइ आहे जॾहिं मां ॾिसां त शींहुं हिन में फाथो कीअं चई वधीक लाइ शींहुं शेर ख़ुदा जो आहे उहा पुछ ॻाल्हि उन खां चई भाउ ॾे ख़बर मामा शींहुं तूं ख़ुदा जो शींहुं ख़लकियल आहे ख़ुदा जो ख़लकियल आहे तूं शेर ख़ुदा जो आहे वधीक लाइ तूं हीअं पिंजरे में कीअं वेह गरोड़ करे वेह कावड़ मां वेह या कुर्ब में वेह या कंहिं तोखे अंदरि चयो त वञ तूं पहिरीं ॻाल्हि चई त चयो कंहिं कोन मां बि घुमंदे फिरंदे झंग में कई शिकार कया ॿकरा रजूं कई ॿकरियूं खाधियूं पर पिंजरो ठहिराए को हिते रखियो ऐं मां इहा कल्ह न लधी त को मां हिन में फासंदुसि दरजो खुलियो पियो हो छेलो कोई हुन उछलायो हिन में पोइ मां लालच ते अंदरि घिड़ियुसि इहा ख़बर मूं न लधी त का रसी हिन में विझी ऐं पोइ दर खे छिक ॾींदो मां इहो ख़्यालु ई न कयो रसीअ ॾे बि दर ॾे बि ख़्यालु न कयो मता को मूंखे दर ॾेई ऐं बंदि करे मां घिड़ी ऐं अंदरि लालच ते खाइण लॻुसि मालिक छा कयो को छपी वेठो हो वठी जो रसीअ खे छिक ॾिनई त दर त थी वियो बंदि पोइ मूं कन हयां मुंहिंजो वञ बिणाए दर बंदि थी वियो हू किलो हणी रसे खे ओॾांहुं बंदि करे पोइ भॻो आयो अचे कड़ो बंदि करे काठी ॾेई हाणी मूंखां काठी बि न निकिरे ॿाहिरि मुंहिंजो चंबो बि निकिरी न पियो सघे मां वाकई बंदि थी वियुसि 8-10 ॾींहं थी विया मां त उहो हिकिड़े ॾींहुं खाई वियुसि पोइ लॻी उञ बुख मूंखे 10 ॾींहंनि जो मां सुकी वाकई पा थी वियुसि हीउ आदमी आयो मां हिन खे मिर्थ कई पर उञूं बुखियो मुंहिंजा उज़बा अॻिते चवणु कोन पिया कनि जो मां ॿेले में हलां मुंहिंजा उज़बा विया बीही बुख उञ ते पोइ मूंखे इहो ई थियो त ॿी ॻाल्हि कान पेट त भरणो आहे वधीक लाइ हाणे चङाई त हिन कई आहे पर पहिरों शिकार भला मां हिन सां बि कयां वाकई मां हिन खे खाइण आयुसि वधीक लाइ हिन फ़ैसिलो मञियो चई त फ़ैसिलो जेको माण्हू आयो को आदमी आयो जानवर आयो जंहिं वटि बि मुंहं में आयासीं फ़ैसिलो उन वटि आहे पोइ मेह वटि अचे पहुतासीं मेह बि इहा ई ॻाल्हि कई वरी आयासीं घोड़ीअ वटि उन बि घोड़ीअ बि इहा ई ॻाल्हि कई त भाउ जॾहिं मां चङी भली हुअसि मेला खटंदी हुअसि मालिकनि खे के लख हज़ार खटाए ॾिनमि जॾहिं मां पोयर थियसि उज़बा मुंहिंजा बीह वधीक लाइ हाणे फ़ैसिलो वञी ॿिए हंधि करायो पोइ जेको बि फ़ैसिलो ॿियो करे मूंखे कढी छॾियो अथनि ख़बर बि मां सुकी खाई वई आहियां अॼु ताईं मुंहिंजो समा न लधो अथनि मामा गिदड़ हाणे तुंहिंजे मुंहं में आयासीं हाणे वधीक लाइ तूं जेकी बि फ़ैसिलो करी चए त न अवल फ़ैसिलो इहो आहे त शींहुं शेर ख़ुदा जो आहे हिन खां सभु को टीजंदो आहे वधीक लाइ मां बि आहियां तूं बि आहीं पोइ जंहिं ते दिलि कढेसि भली ॿिन्ही खे खाई छॾे भली पेटड़ो भरे ॾिसूं त शींहुं शेर ख़ुदा जो अंदरि कीअं वियो आहे मामा शींहुं तूं टपी अंदरि वञ त मां ॾिसां फ़ैसिलो तुंहिंजो पोइ तूं निकिरी अच ॿाहिरि त तुंहिंजो फ़ैसिलो कयूं हिन चयो त ठीकु आहे मां तव्हांजो चवणु कयां थो तव्हांखे ॾसां थो हीअं वियुसि हीअं मां वेठुसि हीअं खाधो पीतुमि पोइ हीअं दर अचे वई ठीकु आहे मामा गिदड़ तूं मामा शींहुं तूं अंदरि वञ त मां फ़ैसिलो तुंहिंजो हक़ जो थो कयां पोइ भली तूं मूंखे बि खाई छॾिजांइ शींहुं शेर ख़ुदा जो छा कयो वाह जो हिन जे चवण सां टिपकी ॾेई चई वाह जो शिकार आहे ॿ शयूं आहिनि हिकिड़ो जानवर आहे गिदड़ बि आदमी बि ॾाढा चढ़ कंसि 3 ॾींहं त हिननि खे पियो कुटींसि खाईंदुसि शींहुं शेर ख़ुशीअ में बुल खाई अंदरि पिंजरे में वियो हुनखे चई त कीअं बंदि हो तूं हिन खे बंदि कर त मूंखे ख़बर पई आदमीअ छा कयो
जो हुनखे दर हीअं ॾई कड़ो ॾई हेॾो काठी खणी चुंबारी उन खे ॾई ॾाढो करे ठोके। हिनखे चई हाणे ॻाल्हि ॿुध मामा शींहं असांजी सही अलाह आई जेकॾहिं चवंदा आहिनि त चङाई चङी न आहे तूं शींहं शेर ख़ुदा जो आहे जेकॾहिं अञा बि तोखे ड्रव थो जाची त इन पिंजरे में हर शइ मिलंदई वेठो ॾिसजांइ त काॾों मुंहिंजो ड्रव थो अचे। जेकॾहिं हिन ग़रीब चङाई तोसां कई उनखे खाइण आहे अॼु चङाई जो टाइम कोन्हे को हाणे हिते रड़ियूं बि कर कूकूं बि कर वधीक लाइ ॿाहिरि आहियो अदा तव्हां असां जेकॾहिं हीअ जेकॾहिं ॻाल्हि तव्हांखे इन गुप्तनि में पसंदि अचे। अस्सलाम वालेकुम।